अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिल औलिया वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना वहुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नासु इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा व जअलनाकुम शुऊबा व क़बाइल लितआरफ़ू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुल खबीर सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सांबा आवाज़ बुलंद दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा।
मेरा महबूब के साथ था कोई कुरान से पूछे, मेरा महबूब के साथ था कोई कुरान से पूछे। बू बकरो उमर हैदर उस्मान से पूछे। आज भी गलियां मदीने की गवाही दे रही है, आज भी गलियां मदीने की गवाही दे रही हैं। कोई मस्जिद किसी मिंबर किसी दरबान से पूछे, मेरा महबूब के साथ था कोई कुरान से पूछ। नबिया दे सरदार तू मैं घोड़ा पिड़ी जान, जै दे सदके साकू मिलिया सोहना पाक कुरान। नबिया दे सरदार तू मैं घोड़ा अपनी जान, जै दे सदके साकू मिलिया सोहना पाक कुरान। आखे फरमान कर मदनी दा मेहमान, फरियाद ही फरमान दे। मेरा सोहना नबी शाना वाला, मेरा सोहना नबी शाना वाला की सोहने दी मैं गल करा है उचिया माना वाला। सीरत सूरत प्यारी जहदी डाडिया तो सुभान अल्लाह। जहड़े रस्ते गुजरे जानी, जहड़े रस्ते गुजरे जानी, वण भी सलामी देंदे हैं। डाडिया डाडिया तो सुभान। काबिल एहतराम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ हाज़िरीन जमात, मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मज़ीद दोस्तों भाइरों बुजुर्गों, शवियों सिपारो सूरे हुजरात मंझा अवां दोस्तन जे खिदमत आलिया में तिलावत कई आ। और रब करीम जे बारगाह इलाही में दुआ है बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां जी तशरीफ आवरी दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए। ग़ालिबन ही जलसाए दिस्तार फज़ीलत जे उन्वान सां ही प्रोग्राम आहिनि। सार जो प्रोग्राम उन्हनि बचड़नि खे मुबारक आहे, उन्हनि जे वालिदैन खे भी मुबारक ऐं जसा। जिन जा बचड़ा कुरान पाक जी तालीम जिन मुकम्मिल कई आ। दुनिया जी डिग्री आरज़ी आ, पर कुरान वारी अहिड़ी डिग्री आ जेका हिते भी हलंदी त उते भी हलंदी। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो ॿुधाईंदा साईं मोहम्मद मुराद मंज़िल गवारा फरमाईंदा त जंहिं टाइम ते मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे उहिदे ते फाइज़ हुया, पोइ साईं जे लाइ कंहिं एयरपोर्ट ते जहाज़ इंतज़ार में हो, कोई MNA MP वेठो चई कंहिंजे लाइ, चई मुफ्ती महमूद इन मुल्ला जो एतिरो इंतज़ार। पोइ माण्हुनि चयो यार हाणे साईं बि पहुचण वारो आहे। जॾहिं आयो त मुफ्ती साहिब खे कंहिं ॿुधायो त तव्हांजे लाइ फलाणे माण्हू हीअं चयो। मुफ्ती साहिब जो छॾियोसि पंहिंजे हालत। साईं फरमाईंदा त को दौर आयो साॻी एयरपोर्ट साॻी जगह उहो भी हुजे त मुफ्ती महमूद भी हुजे। उन्ही एयरपोर्ट ते हिन कई देर त हिन जे लाइ जहाज इंतज़ार में बीहण जे लाइ तैयार न हुयो। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे केरु जे फलाणो मुफ्ती साहब जो तो इसको आने दो। जने आयो तो मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो गाल बुधो कल तुझी सीट हुई त इज्जत हुई, सीट हुई त तुझी इज्जत हुई। दुनिया इंतजार करे पई, जहाज भी इंतजार में आ, तुझी सीट वही त इंतजार
ख़त्म मुफ्ती महमूद कल्लबी मुफ्ती हुयो, अॼु भी मुफ्ती आहे। एयरपोर्ट भी साॻी आ, जवान भी साॻा थी। मुफ्तीअ जे लाइ कल्ह भी जहाज़ इंतज़ार में हुयो, अॼु भी इंतज़ार में आ। तू मरी वेंदे MNA जो लेबल ख़त्म, मुफ्ती महमूद कब्र में पहुचंदो, पर आलम जी डिग्री न वेंदी। ये अहिड़ी डिग्री आहे। असांजे पन्नो वाके जो आलम सगोर आहे, ॿुधल तव्हांजो मौलाना अब्दुल हकीम घोटो, ॿुधो अथव न भाउ? पोइ साईं ॿुधाईंदो आहे, उहो अञा आहे जे टीचर आहे, असां सां गॾु पढ़ाईंदो आहे, उनजी ज़हन जी मेमोरी कमज़ोर आहे। पोइ तालब शरारती हूंदा आहिनि न भाउ, चाहे स्कूल जा हुजनि चाहे मदरसनि जा। पोइ कॾहिं कॾहिं उर्दू जो पीरियड वठी वेहे ॿाहिरि, पोइ वरी उनखां शागिर्द भोकनि, साईं त उर्दू जो पीरियड त कोन वठी आहे, वरी वीचारो ॿीहर उथी वञे, वरी रियाज़ी, छो त उनजो ज़हन जी मेमोरी कमज़ोर आहे। पर ॿुधाईंदो आहे मौलाना साहब त क़ुरान पुछंदा त हाफ़िज़ आहे, जातां चऊं उतां क़ुरान पढ़ंदो, ॾाढियां चओ सुभान अल्लाह। इहो क़ुरान जो मौजज़ो आहे, इहो क़ुरान जो मौजज़ो। ताज़ी दोस्तों, भाइर ऐं बुज़ुर्गो, हक़ीक़त में असुल इज़्ज़त क़ुरान वारे जी। अबू बकर सिद्दीक़ साईं नबी जी ग़ुलामी कई, क़ुरान जी दामन वरती त सिद्दीक़ बणिजी वियो, हज़रत उमर फारूक बणिजी वियो, हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन बणिजी वियो, हज़रत अली हैदर करार बणिजी वियो, हज़रत हमज़ा सईद शुहदा बणिजी वियो, हज़रत ख़ालिद मुहम्मद जी तलवार बणिजी वियो, हज़रत बिलाल मुहम्मद जो मोज़न बणिजी वियो। मां हिकिड़े किताब में पढ़ियो त मासर जे मैदान में भी बिलाल आज़ान ॾींदो, पर उन आज़ान में मुहम्मद जे अज़मत जा तराना हूंदा। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। हक़ीक़त में इज़्ज़त क़ुरान वारे जी, हक़ीक़त में इज़्ज़त क़ुरान वारे जी आ। त अज़ीज़ दोस्तों, भाइर ऐं बुज़ुर्गो, ऐं जेके मां आयतूं अवां जे आॾो तिलावत कयूं, इहे आयतूं अल्लाह हज़रत बिलाल जे शान में नाज़िल कयूं। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। बाक़ी वक्ती क़ुरान वारे खे तकलीफ़ त ईंदी आहे। से वॾा बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त हिन दौर में क़ुरान जो कमु करणो ऐं ॾाढ़ी छॾणो एतिरी तकलीफ़ आहे जे सेलनि कंडनि जे मथां घुमण जे बराबरि। तकलीफ़ त आहे, पर अजर वॾो। अल्लाह अकबर कबीरा, पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो बिलाल, चौर सुबहान अल्लाह। हज़रत बिलाल पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी ग़ुलामी कई, क़ुरान जी दामन वरती आ। एतिरो त हज़रत बिलाल खे मक़ाम मिलियो आ। इन आयत, ये आयतूं कॾहिं नाज़िल थियूं? अल्लाह अकबर कबीरा, जॾहिं इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मक्को फतह कयो आ। इमामुल अंबिया फरमायो, आई न बिलाल, काथे आमा मोहम्मद जो बिलाल। हज़रत बिलाल आयो, इमामुल अंबिया फरमायो, बिलाल अजो काबे जो सत ते चढ़ी करे आज़ान त ॿुधा, ता त ज़ालिमन खे पतो पवे मक्को त मोहम्मद खणी वियो। हज़रत बिलाल जॾहिं काबतुल्लाह ते आज़ान जे लाइ वेंदो पियो आहे, सीरत जे किताबनि में वाक़ियो ईंदो आहे। नज़र त कजां, हज़रत बिलाल आज़ान ॾेई करे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे चेहरे अनवर ॾे निहारे करे मुरकंदो पियो आहे। वरी मुरकण खां बाद में बिलाल जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। इमामुल अंबिया फरमायो, बिलाल यार खिलंदो बि पियो आहे, रोंदो बि पियो आहे। बिलाल अर्ज़ कंदो पियो आहे, आका को ज़मानो मक्को बि साॻियो आहे। इन मक्के जे गलनि में बिलाल खे रस सां ॻोल्हो वेंदो। मक्को बि साॻियो आहे, जॻह बि साॻी आहे, मुहम्मद बि साॻियो आहे। अॼु बिलाल काबे जे छत ते बीठो आहे। चओ न सुभान अल्लाह। त मक्के जा काफ़िर चवण लगा, ए मोहम्मद, असां के तुझे आज़ान ते एतराज़ न आहे, असां के तुझे बिलाल ते एतराज़ आहे। ॿिया बि त तो मोहम्मद जा सहाबा वेठा, सादो बिलाल, फकीर बिलाल, अबोज बिलाल अॼु काबे जे छत ते बीठो आहे। इहा त अल्लाह जे काबे जी तौहीन आहे। अल्लाह अकबर कबीरा। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा के मक्के जे काफ़िरनि या गाल कया, अल्लाह देर न कया बिलाल जे शान में मोहम्मद दे कुरान मुको आ।
खोल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा चौन सुबहान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान में ऐलान फरमायो ए मुझा सोना इन दुनिया बारन में ऐलान कर। अल्लाह केड़ो ऐलान कया फरमाया अय्युहन नास इन्ना ए इंसानो असा तवागे एक मर्द एक औरत मां पैदा फरमायो। अल्लाह बाकी तू कबीला छाजे करे बनाया कोमा छाजे करे बनायो मां वादन में हे मिसाल दीनो ए अब्बासिया ए चाचाड़ा हे तायोआ हे भुट्टोआ हे मंगरियोआ। अल्लाह तू ये कोमा छाजे करे बनायो। अल्लाह ने कुरान में ऐलान फरमायो फरमाया वजअल्नाकुम शुअबन व क़बाइल लितारफू। अल्लाह ने कुरान में तो फरमाया मां कबीला इन जे करे बनाया कोमा इन जे करे बनायो ता तवा हिक बे के सुञाणो। अल्लाह बाकी तोड़ इज्जत के जिया। अल्लाह तबारक व तआला कुरान में तो फरमाया इन्ना अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। अल्लाह ने कुरान में तो फरमाया मां रब वड़े इज्जत उन्हीं जिया जे दिल में मां अल्लाह जो भव खोवा। मुफ्ती मोहम्मद शफी साहब रहमतुल्लाह अलैह लिखो आलम उनके न चेबो जेके कुरान घणो याद हुजे आलम उनके न चेबो जेके हदीस घणी याद हुजे आलम उनके चेबो जे अल्लाह में जे दिल में अल्लाह जो खौफ हुजे। चौन सुबहान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा। हे तवा सा के कुरान मुफ्त में मिलियो इन जे करे कदर ना है ये मदरसन जा मुहतम चंदा करे टको टको मेड़े उस्तादन नु पघारूं भरे तवा जा बच्चा पिया पढ़ाइन मदरसन सा तावन कंदा गयो आलमन जी इज्जत कंदा गयो तालिबन जी खिदमत कंदा गयो। अल्लाह अकबर कबीरा। एकड़ो वाक्यो हिंदो नजर कजा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मदीने का चंद मीलन बस्तिया 17 साल जो नौजवान इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ी सहाबी बनियो घर मोती आयो अबो भी नाराज अम्मा भी नाराज अबो चोंदो पियो बगैर पुछण दे मुहम्मद जो कलमो तो पढ़ी आयो कुरान कीअं सिखने बच्चो अर्ज़ कंदो पियो अब्बा घबराए ना जे रब करीम मुहम्मद करीम जो कलमो नसीब कयो तो कुरान भी सिखाईंदो। पोछा कंदो अबो अम्मा महबूब मुहम्मद करीम ने मदीने अचण ते पाबंदी पोछा कंदो जेके इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मदीने दो काफिला मोटंदा मुबारकूं थी मदीना हुजूर तो में आ मुबारकूं थी मदीना हुजूर तो में आ। दवाई थकलो भला दाढ़ा तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मदीने नो जेके काफिला इंदा घट दे बेंदो पुछा कंदो काडो इंदा पियाओ जे मोहम्मद जे मदीने मा जे मोहम्मद जो दीदार थियो जे नबी जी ज़ियारत भी थिया जे कचहरी भी थिया जे कचहरी भी थिया जे कुरान याद कयूं पिया जो वो के आयत याद के लेन याद के रुकू याद 3 सालन में रस्ते वान का पुछा कंदे कंदे मोहम्मद जो कुरान याद कयो चौन सुबहान अल्लाह। या कुरान जी मोहब्बत आए प्यारा मां बादन में चोदो इज्जत भी कुरान में बरकत भी कुरान में रहमत भी कुरान में तो जन्नत भी कुरान में चौन सुबहान अल्लाह। इमामुल अंबिया जो सहाबी हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जहाज जो मैदान ओडो जालिम बीठा हेडो आलिम ओडो कद्दार हेडो नबी जा यार ओडो कद्दार हेडो मोहम्मद जा परस्तार।
हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु मां किताब में पढ़ियो वित जो भी पूरो सारो हथ में नंगी तलवार कदे हीअं पियो घुमे कदे हीअं पियो घुमे। अल्लाह अकबर कबीरा चाजे करे जे दिल में नबी जी मोहब्बत थींदी आ त ईमान जी मस्ती थींदी आ। हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु नंगी तलवार कदे हीअं विंदो पियो कदे हेॾे विंदो पियो काफ़रन जो चीफ कमांडो चवंदो पियो खालिद उहो सहाबी आ जे 125 जंगियूं लड़ियूं पर हिक भी जंग में न हारायो आ। हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु काफ़रन जो चीफ कमांडो चवंदो पियो खालिद यार केड़ो पानी पीनो आ केड़े अटे जी मानी खाइनो आ तुझी तलवार हलंदी आ त खाली न वेंदी आ। हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदो पियो जेड़ो पानी तू पीनो आ उहो पानी मां पीनो आ जेका जेका खुराक तुंहिंजी आ उहा खुराक मुंहिंजी आ फर्क इहो आ त मुंहिंजे रूह जी खुराक मोहम्मद जो कुरान आ। चओ न सुभान अल्लाह हे उहो कुरान आ। वो कुरान में बहादुरी भी थींदी आ। हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि यहूद जो आलम तकरीर कंदो पियो हजरत बायज़ीद बुस्तामी जे शागिर्द पैगाम खणी आयो सही यहूद जो आलम चौक ते बीठो ऐलान कंदो पियो आए मोहम्मद जो परवानो मस्तानो दीवानो जेको मुंहिंजो मुकाबलो करे। हजरत बायज़ीद बुस्तामी फरमायो जमात केतरी आ जे वडे जथे सां तैयारी सां बीठो किताबन सां बीठो अल्लाह अकबर कबीरा। हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो जे दिल जे अंदर ईमानी ताकत कुरान मौजूद ज़ालिमन जे लाइ अकेलो बुस्तामी काफी आ। हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि अकेला मैदान ते आया। चओ न सुभान अल्लाह। हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो कर भी तुंहिंजो आ वलर भी तुंहिंजो आ जमात भी तुंहिंजी आ वते पियो फितनो पखेड़ींदो अॼु लही मैदान ते हिको हिकु थींदी। हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो जेके सवाल करणा थी कर पर मां सवाल हिकिड़ो कंदोमां जेकॾहिं तूं मूंखे हारायो मां तुंहिंजे तरीक़े दे पर जेकॾहिं तोखे मां हारायो तोखे मुंहिंजे मोहम्मद नबीअ जो कलमो पढ़णो पवंदो। हजरत बायज़ीद बुस्तामी जे यहूदन जो आलम चवंदो पियो ॾाढा ॾुखिया सवाल कंदोमां जेके सवाल करणा थी कर। हजरत बायज़ीद बुस्तामी हथी करे अर्ज़ कयो अल्लाह तुंहिंजे इस्लाम जे इज़्ज़त जो सवाल आहे अल्लाह मूंखे पंहिंजे इज़्ज़त जो सवाल कोन्हे अल्लाह अॼु इस्लाम जे बुलंदी जो सवाल आहे। ओॾो बुज़ुर्ग खे रब जो इशारो आयो अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा बाना घबराए न उहो सवाल कंदो वेंदो मां अल्लाह जवाब चिठे ते आणे ॾींदोमांइ। ओॾो यहूदन जो आलम सवाल कंदो पियो जे ॿुधा जेको हिकु आहे त ॿ न थींदा जे हिकु मुंहिंजो रब आहे ॿ कोन थींदा जे ॿुधा जेके ॿ आहिनि त टे न थींदा जे ॾींहुं राति ॿ टियों कोन्हे जे ॿुधा जेके टे आहिनि त चारि न थींदा जे अर्श कुर्सी कलम टे चोथो न आहे जे ॿुधा जेके चारि आहिनि त पंज न थींदा जे वॾा आसमानी किताब चारि पंजो न आहे जे ॿुधा जेके पंज त छको न थींदा जे पंज तन मार फरदा छहो न आहे जे ॿुधा जेके छहनि त सत न थींदा जे अल्लाह तबारक व तआला इन ज़मीन जो निज़ाम खे शहंदियन में बनायो आहे जे ॿुधा जेके सत त अठ न थींदा जे आसमान सत जे ॿुधा जेके अठ त नव न थींदा जे जन्नत जा दरवाज़ा अठ। अन्य सवाल हलंदा बयान जे ॿुधा जेके नव त ॾह न थींदा जे साले नबी जे क़ौम में नव माण्हू फसादी आहे क़ुरान में बयान आहे जे ॿुधा जेके ॾह त यारहं न थींदा जॾहिं हाजी काबे जो तवाफ़ कंदो आहे ग़लती थी पवंदी आहे ॾंड में 10 रोज़ा रखंदो आहे जे ॿुधा जेके 11 आहिनि त 12 न थींदा जे यूसुफ नबी के 11 भाउरा जे ॿुधा जेके 12 आहिनि त 13 न थींदा जे साल में महीना 12 जे अन्य सवाल करना थी कर सिलसिलो हलंदो पियो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो तू जेके सवाल कया मां जीव जीव करे जवाब ॾिनो आहे मुंहिंजो सवाल हिकिड़ो आहे मुझो सवाल हिकिड़ो आहे पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जो परवानो दीवानो हज़रत बायज़ीद बुस्तामी फरमायो तू जेके सवाल कया मां तोखे जीअ सां जवाब ॾिनो आहे मुंहिंजो सवाल हिकिड़ो आहे जे कहिड़ो सवाल आहे जे मूंखे ॿुधाए त जन्नत जो गेट केरु खोलींदो
चओ न सुभान अल्लाह। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो फरमाना हज जे मौके दे कश्फ जे ज़रिए मां मोहम्मद करीम के सवा लख नबियों जो उम्मतूं ॾेखाई वयूं। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा फरमायो माके मां मोहम्मद करीम के एड़ा भी नबी नजर आया जंहिंजे पोयां कुल ब उम्मती मां मोहम्मद के नजर आया। एड़ा भी नबी नजर आया जेके अकेला मैदान ते बीठा। इमामुल अंबिया फरमायो सजे पासे हीअं जो निहारिया उम्मतुनि जा टोला पखेड़जिया। हुजूर फरमायो माके दिल में खुद को दो लगे तो बेके नबी जी उम्मत आ। पाक नबी इमामुल अंबिया फरमायो मां मोहम्मद करीम के जाना वयो मूसा नबी जी उम्मत आ। पाक नबी फरमायो मां मोहम्मद करीम जे दिल में ख्याल आयो लगे तो मूसा नबी जी उम्मत मां मोहम्मद करीम ने उम्मत को घड़िया। इमामुल अंबिया फरमायो बाद में हीअं जो नजर कयां सजे पासे खबे पासे माण्हुनि जा टोला जो टोला ॿुधायो नबी ये तो मोहम्मद जी उम्मत आ। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, अजमत मुस्तफा, नारे तकबीर। महशर में नबी पाक अची साथ जो दींदो। महशर में नबी पाक अची साथ जो दींदो। अहिड़े ॾुखे ॾींहुं कॾहिं कोन छॾींदो। अहिड़े ॾुखे ॾींहुं कॾहिं कोन छॾींदो। नफ़्सी नफ़्सी वारो ॾींहुं हूंदो ॾाढो ॾुखेरो। रब पाक कंदो पंहिंजे फज़ल बाज जो फेरो। दादा तो सुभान अल्लाह। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा फरमायो मां मोहम्मद करीम हीअं जो न्यारो सजे खबे पासे मां मोहम्मद करीम के जथा नजर आया। पाक नबी फरमायो मां पुछा गई अल्लाह ये कंहिंजी उम्मत आ? जवाब आयो सोना ये तो मोहम्मद जी उम्मत आ। पाक नबी फरमायो इन्हीं टाइम ते अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो। अल्लाह पाक ऐलान फरमायो सोना तो मोहम्मद करीम जा 70,000 उम्मती बग़ैर हिसाब किताब में जन्नत में वेंदा। अल्लाह एडी मां मोहम्मद जी उम्मत आ 70,000 मो चाढ़ो कीअं थींदो? अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब घबराइन 70,000 हिक हज़ार सां 70,000 ॿियो ॾिनो मां 4 अरब 90 करोड़ मुझे नबी जा उम्मती बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। पाक नबी इमामुल अंबिया जॾहिं इहो वाक़ियो बयान फरमायो त इमामुल अंबिया फरमायो उन्हनि में अल्लाह इन जेके बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में इहा जमात वेंदी। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा उन जूं सिफ़तूं बयान कयूं। उन जूं सिफ़तूं बयान कयूं। पहिरीं सिफ़त इहा अंतर मंत्र खां परे हूंदा। अंतर मंत्र खां परे हूंदा। फॾे वारे झाड़ खां परे हूंदा। पाक नबी इमामुल अंबिया फरमायो छाजे करे तव्हां सां में वॾो मर्द आहे सही फलाणो तावीज़ ॾे हे कमु कोन पियो ॾे। रोज़ी में बरकत न आहे तावीज़ जी ज़रूरत आहे। माल में बरकत न आहे तावीज़ जी ज़रूरत आहे। मां वादन में चवंदो आहियां हिन क़ुरान खां को वॾो तावीज़ न आहे। पाक नबी फरमायो पहिरीं सिफ़त उन में इहा हूंदी त कूड़े मूड़े अंतर ते उहो यकीन कोन कंदो। ॿिए नंबर ते इमामुल अंबिया फरमायो त शिरक खां परे हूंदो। टे नंबर ते जॾहिं बीमारी अची वञे तकलीफ़ अची वञे त शिरक में न पवंदो तवक्कल सब्र अल्लाह ते कंदो। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो सहाबी हज़रत उकाशा रज़ियल्लाहु तआला अन्हु उथी आयो आका तव्हां त दुआ जा दर आयो। इमामुल अंबिया दुआ जा कलमात फरमायो तो अल्लाह तबारक व तआला इन जमात में उकाशा के दाखिल फरमाए। इमामुल अंबिया दुआ जा कलमात फरमाया। मां वादन में चवंदो आहियां मौलवी दुआ घुरंदो आहे देर लगी पवंदी आहे। मोहम्मद मुस्तफा हथ खणंदा जो रहमत जा ककर वसी पवंदा। इमामुल अंबिया हथ खणंदा रहमत जा वाह वही पवंदा। हज़रत उकाशा जे लाइ इमामुल अंबिया दुआ जा कलमात फरमाया। ॿियो मुंहिंजे मोहम्मद जो सहाबी आहे आका थोड़ी देर खां बाद उथी आयो मुझे ला भी दुआ जा कलमात फरमायो। इमामुल अंबिया यही जुमला फरमाया चौन सुभान अल्लाह सबका का बिहा उकाशा। इमामुल अंबिया फरमायो ए मां मोहम्मद जा सहाबियो उकाशा तवा को सबकत खणियो मां मोहम्मद करीम हाने तो इन कम जी तकमील करे छड़ी। इमामुल अंबिया दुआ जा कलमात फरमाया अल्लाह अकबर कबीरा। ए कुरान तवा सा के मुफ्त में मिलियो इन जे करे कुरान जो कदर ना है। मां बादन में चोंदो रब जो कुरान भी सच्चो तो मोहम्मद जो फरमान भी सच्चो।
दाड़ा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम मदद कुल्ल मालूम लक दाइमन अबदन अबदा। चोन सुभान अल्लाह। दुरूद दी वडी फजीलता मता एरो गरो नथू खैरो जे वहाबी मोहम्मद दुरूद न पढ़ंदा दी। दुरूद दी वडी मंजिल दुरूद जो वडो मकाम। इमामुल अंबिया फरमायो के जे अग्या मां मोहम्मद करीम जो नालो अचे दुरूद न पढ़े हुजूर फरमाया बखीला परी इंतहा। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो सहाबी हजरत अब्दुर्रहमान औफ तो फरमाए जिन्हें इया आयत नाज़िल थिया इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हजरत अब्दुर्रहमान औफ तो फरमाए त इमामुल अंबिया मां खजिन जे बाग में आ इमामुल अंबिया मुसल्ले दे मां के इमामुल अंबिया जे पानी वारो लोटो हथ में आ हिया जो निहारिया मोहम्मद मुस्तफा सजदे में वया एतरो ड्रगो सदो कयो आ एतरो ड्रगो सदो कयो आ। सहाबी तो फरमाए मां के दिल में ख्याल आयो लगे तो अल्लाह जा नबी रब के प्यारा थिया। सहाबी तो फरमाए इंतजार करे करे पत्थर निकरी बिया मुखे दिल चयो मोहम्मद के बा मुबारक का पकड़े करे लोडो तरिया अल्लाह रब दे न वया। सहाबी तो फरमाए वरी एतरी अरसे का बाद में इमामुल अंबिया मथे उठा। चौन सुभान अल्लाह। हजरत अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा फरमायो ए मां मोहम्मद या सहाबी अल्लाह तबारक व तआला मां मोहम्मद करीम जे उम्मत जे मता वडो इनाम अता फरमायो आ। रब ऐलान कयो सुहणा जेको तो मोहम्मद करीम जो उम्मती तो मोहम्मद ते दुरूद पढ़ंदो आ अल्लाह तबारक व तआला 10 दर्जा बुलंद कंदो आ 10 गुनाह माफ कंदो आ 10 मर्तबा रहमत जो मींह वसाईंदो आ। पाक नबी फरमायो इन उम्मत जे नाम एजाजत मां मोहम्मद अल्लाह जो शुक्र कयो। दादिया तो सुभान अल्लाह। दुरूद जो वडो मकाम इमामुल अंबिया जा सहाबा अर्ज कन लगा आका 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 दुरूद इस्लाम जो अंदाज केड़ो आ। सलाम त तो मोहम्मद रोज पा मोकलियो महफिल में वया दे अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। कचहरी में वया दे अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। महफिल में वया दे सलाम त दी रात पिया मोकलियो। दुरूद मोकण जो तरीको केड़ो आ। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दुरूद इब्राहिमी पढ़ी बुधायो जो हदीस को साबित आ। चाहे करे नकली दुरूद भी घना निकली पिया तव असली दुरूद दुरूद इब्राहिमी आ। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला कुरान में नमाज जो हुकुम फरमायो आ। अल्लाह पान नमाज कोन पढ़ंदो आ। रब हज जो जिक्र हुकुम फरमायो आ। रब पान हज कोन कंदो आ। रब ज़कात जो हुकुम फरमायो आ पर अल्लाह पान ज़कात कोन दींदो आ। पर दुरूद एड़ो अमल आ अल्लाह से फरमायो तो पेना मां अल्लाह पे मोकलिया पेरा मां अल्लाह पे मोकलिया। मुफ्ती शफी साहब रहमतुल्लाह अलैह पांजे फतवा दे किताब में लिखियो आ जने तवा वुजू कयो मोहम्मद ते दुरूद पढ़ो वडे दुरूद में टेम लगंदो ये जुमला चोंदा गयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेकरे तवा मस्जिद में दाखिल दो दुआ पढ़न का पेरा दुरूद पढ़ंदा गयो मस्जिद में न करो वरी निकलण का जो दुआ का पेरा दुरूद पढ़ंदा गयो। अल्लाह अकबर कबीरा। दुरूद जो वडो मकाम आ वडी मंजिल आ। चौन सुभान अल्लाह। उन जो जिक्र का थे आ न कुरान में आ आखिरी गालियों पे कोई वना चौन सुभान अल्लाह। कसम खुदा दी कसम खुदा दी कसम खुदा दी मेरा ईमान कि हर जमाना हजूर दाए मैं जेनू वेखा मैनू ए लगदा कि हर दीवाना हजूर दाए। दादिया तो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। तमासा के कुरान जो कदर ना है मां बादन में चोंदो आ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी कचहरी आ। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे कचहरी में बहन वाला के रहा मुझे मोहम्मद जा सहाबा जमीयत दा नारा जमीयत दा नारा देवबंद दा नारा हर जा साहबा वह वाह साहबा वह वाह साहबा वह वाह साहबा वह वाह साहबा। नारे तकबीर शाने सहाबा अजमत सहाबा नारे तकबीर।
इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सहाबा जे जमात में ऐलान फरमायो ए मां मोहम्मद जा यारो दुनिया में मुफलिस केरा फकीर केरा सुनो केरा इमामुल अंबिया जा सहाबा अर्ज करन लगा आका जेवण पैसो नाए माल नाए मिल्कत नाए इयो सुनो आखिरी गालियों पे कुना संगन पहुंचिया पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा फरमायो हकीकत में इयो सुनो कोने हुजूर फरमायो जदे हिसाब किताब जो ॾियारो शुरू थींदो इमामुल अंबिया फरमायो एकड़ा एड़ा रब करीम जा बाना होंदा नमाज जा अंबार नमाज जा सवाब खणी इंदा हज जा सवाब खणी इंदा ज़कात जा सवाब खणी इंदा खणी त नेकिन जा अंबार इंदा पाक नबी फरमायो एकड़े पासे ना नेकिन जा अंबार होंदा बे पासे ना बदले जी कतार होंदी अर्ज कंदा अल्लाह नेक तो ॾाढो मुंजा कुंथर कोही आयो नेक तो ॾाढो मुंजा बन्ना सोरे आयो नेक तो ॾाढो मुंजा पिलाड़ फबाए आयो उन ॾिहारे बदले में माल कोन हलंदो मिल्कत कोन हलंदी पैसो कोन हलंदो सिक्का कोन हलंदा इमामुल अंबिया फरमायो त नेकियूं कटींदो अल्लाह हिन खे ॾींदो वेंदो आखिर में सुनो बनजी वीनो अन्या बदले वारा बची पौंदा अन्या बदले वारा बची पौंदा अर्ज कंदा अल्लाह असां जो भी दोहिया असां जो भी मुदरमा पाक नबी फरमायो जेके बदले वारा बची पौंदा वरी उनन जा गुनाह कटींदो अल्लाह जे पल्ले में रखराईंदो खणी ते नेकिन जा ढेर आयो पर सुनो बनजी वीनो अल्लाह अकबर कबीरा उन जे हारे पतो पौंदो तमा सा के अमलन जो मां बादन में चोंदो आ तमा सा जा अमल तडे जुड़ंदा तडे तमा सा जी निस्बत यारी कुरान सां थी पवंदी दाढ़िया तो सुबहान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा फरमायो बुखारी जी हदीरा जुल्द नंबर अव्वल हदीस नंबर 10 इमामुल अंबिया फरमायो अल मुस्लिम मन सलिमल मुस्लिमूना मिन लिसानिही व यदी हकीकी मुसलमान हुआ जे हथन का मुसलमान महफूज हुजन ज़बान का मुसलमान महफूज हुजन मां अमा का पुजंदो पयो हथन का मुसलमान आए ना जे जोगी साहब बुधायो वनो स्कूलन जे अंदर वनो कॉलेजन जे अंदर वनो अस्पतालन जे अंदर वनो बाजारन जे अंदर न्याणी जो लजा लुटजी वयो कोई गालहण जे ला तैयार न है अल्लाह अकबर कबीरा खसीस तकरार ता खसीस झेड़े ता वड़न जे झेड़े ता सकर जे अंदर टे सका भार भाव को ही सदा पंज सस जवान नवाब शाह में कुछ दिया कोई गालहण जे ला तैयार न है मुझे मोहम्मद जो सहाबिया हजरत अबू दरदा चोर सुभान अल्लाह ये कयूं ता हक जी गाल भतवा छडो अल्लाह अकबर कबीरा मां बादन में चोनो इन टेम ते जकरे हक वाले मैदान में हक जा जुमला चवण वाला ये जवान जमियत जादी नजर कजा राशिद साहब जे मता हमलो साजे करे थो जे ए सुमरा हक चवण छडे रे कुरान जो कम छडे रे मां बादन में चोनो वरन जी कहावत जवान जो नस्ल दुसबो खानदान दुसबो जालिम नजर कर केड़े बहादुर अगवान जो पुत्रा तो ताजो हमलो तो वरी उनी टेम ते स्टेज ते गजंदो पयो राशिद साहब ऐलान कयो त फजल रहमान जो काफिलो न बीठो न बेहंदो नारे तकबीर कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान जमीयत जे जवानन जा दिसी जज्बा ठरी वींदे जमीयत जे जवानन जा दिसी जज्बा ठरी वींदे सुताशी थो जगाए सुताशी थो जगाए जे पया जागी त खरी वींदे जमीयत जे जवानन जा दिसी जज्बा ठरी वींदे दादा तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा तो जसी ते जान में जान बाकिया कुरान जो कम भी थीनो नबी जो इज्जत जो दिफा भी थीनो मां वादन में चोनो बिन जमात वारन मोहम्मद मुस्तफा जे इश्क जो नालो इस्तेमाल करे दुनिया के बर्बाद क्यों ये पेट भरियो बैठा दी मां वादन में चोनो पर उलमा जो बन्या उए आलम तालिब सालेती गुजरा दी रब मोहम्मद जो कसम ये नबी जे इश्क में फांसी जे फंदे ते भी ये दुनिया दे निहारे इन फांसी
हाजी जे फंदे के मथे जो झूमर समझी जे मोहम्मद जो तरानो गायो ये उलमा देवबंद वारा दी। अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी इमामुल अंबिया फरमायो हकीकी मुसलमान हुआ नबी जो सहाबिया जेके इमामुल अंबिया हकीम हाज़िल उम्मा सदिया। हजरत अबू दरदा तो फरमाए इमामुल अंबिया फरमायो ए अबू दरदा एड़ो अमल तो के बुधाया एड़ो अमल तो के बुधाया एड़ी नेकी तो के बुधाया अगर जो को उआ नेकी कंदो नफली नमाज का उन जो अदर मथे आ नफली रोजन का उन जो अदर मथे आ सदके खैरात का उन जो अदर मथे आ। हजरत अबू दरदा अर्ज़ कंदो पिया आका उआ केड़ी गाल आ। इमामुल अंबिया फरमायो अगर तमा तमा जे बस्ती में तमा जे पाड़े में मुसलमानन जो घेड़ो आ एक बे के कत्ल जे ला गोलींदा वतन बिया। पाक नबी फरमायो अगर ट्रियो वनी करे सुलियो कराईंदो आ। इमामुल अंबिया फरमायो उन जो एतरो अदर आ नफली रोजन नफली नमाज खां भी अदर वडो आ। चौन सुबहान अल्लाह। इमामुल अंबिया ऐलान फरमायो नई गाल पे बुधाया हुजूर फरमायो कातिल भी जहन्नमिया मकतूल भी जहन्नमिया कातिल भी जहन्नम में वीनो मकतूल भी जहन्नम में वीनो। सहाबा अर्ज़ कन लगा आका जे कत्ल कयो उन ते जुल्म कयो हुजूर फरमायो अज़्ज़ुल्मु ज़ुल्मात यौमल क़ियामा जुल्म क़यामत जे दिहाड़े अंतेरे मुनो आका जेको कत्ल थियो इयो जहन्नम में कियो वीनो जहन्नम में त उहो वीनो जे कत्ल कयो। इमाम अंबिया फरमायो शर्त नियत ते आ। पाक नबी फरमायो जेको कत्ल थियो अगर इन इरादे से आयो जेकरे माके अगे वागल माके अगे मुंह मावार क्यों मार कत्ल जे नियत से आयो अगर उन जी अगे तलवार हली वई हो कत्ल थियो हुजूर फरमायो जेकरे नियत कत्ल वारी इयो भी जहन्नमी आ हे भी जहन्नमी आ। इमामुल अंबिया फरमायो हां जेको कत्ल थियो वो कत्ल जे नियत से कोन आयो जेको कत्ल थियो इयो जहन्नमी कोने कातिल जहन्नमी आ। पाक नबी जो सहाबी हजरत अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए त्रिपारी जे नमाज जो टेम आ ये जो मुसल्ले ते निहारिया मोहम्मद मुस्तफा नजर गोन आया। हजरत अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए जने इमामुल अंबिया सेहत में कामिल होया नबी जो सहाबी तो फरमाए नजर कजा मां मुसल्ले पे वनी करे नमाज पढ़ाई आ। थोड़ी देर का बाद में इमामुल अंबिया आया आका तवा इमामत वाले मुसल्ले दे नजर कोन आयो। पाक नबी फरमायो फलाने गोठ में फलाने बस्ती में फलानी जगह ते कत्ल कार जो खदशो मां मोहम्मद मुस्तफा उते वनी करे सुलो करायो आ। जो वडो अजरा वडो मकाम आ। अल्लाह अकबर कबीरा। हर अदा जो जिक्र कुरान में आ तिजारत जो जिक्र कुरान में आ हिकमत जो जिक्र कुरान में आ हुकूमत जो जिक्र कुरान में आ तिजारत जो जिक्र कुरान में आ। कुरान में अल्लाह महबूब नबी जी हर अदा अपनाई रब करीम कुरान में महबूब जी हर अदा जिक्र फरमाइया। वला अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह मिसाल दींदा केतरी भी नई गाड़ी हुजे तेल को बगैर कोन हलंदी तेल काथों मिलंदो आ दुनिया जे पंपन तो मिलंदो आ पर मोहम्मद महबूब मोहम्मद जे मोहब्बत जो तेल कुरान जे जलसन में मिलंदो आ। अजो अद के इंशाअल्लाह हक जे आलम जो साथ रींदासे तो मौलाना ऐलान करे छा ख्याल आ जॾहिं को आम पार्टियुनि जो को प्रोग्राम हूंदो आहे न बाचे माल भी मिले थो मुल्हनि ॾे भरणो थो पवे असांखे जमीयत में कमु करणो आहे आलमनि जी जमात में त बग़ैर लालच जे छा बा बग़ैर लालच जे कमु करणो आहे जे मुल्हनि जो जलसो थी मतां बमुन लॻई न वई जाए कुरान जे करे जेकॾहिं मौत जियो त सौदो सस्तो आहे इंशाअल्लाह तो हक जे आलम जो साथ दींदासीं। हुजूर फरमायो अल मरउ मा मन हब जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी क़यामत जे ॾियारे हुन सां गॾु हूंदो। अज़ीज़ दोस्तो इंशाअल्लाह अगर मौलाना ऐलान कयो त बाक़ायदा उते पहुची करे आलमन सां मोहब्बत जो सबूत ॾींदासीं। जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दवाना